कैंपस में मांगे, दफ्तर में मांगे, स्कूल में मांगे, दफ्तर में मांगे, हम लेके रहेंगे, हम लेके रहेंगे। ये नहीं सुनेंगे, ये नहीं सुनेंगे। ये प्यारी प्यारी हमें जान से प्यारी, ना बिकने वाली, ना झुकने वाली, हम नहीं रुकेंगे, हम छीन के रहेंगे। हर साल मल्हायो वेंदड़ औरतुनि जो ॾिहाड़ो हिन साल बि औरतुनि ऐं इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ तंज़ीमुनि पारां रिवायती जोश जज़्बे सां मल्हायो वियो, जॾहिं त हिन भेरे ही रुॻो मार्च न पर एहतिजाजी मेलो हो, जंहिंमें मुख़्तलिफ़ मसइलनि ते एहतिजाज पिणु रिकॉर्ड करायो वियो। कराचीअ जे फ्रेयर हॉल में वॾे अंग में परे परे खां औरतुनि जूं गाॾियूं भरिजी आयूं, जिन में स्पेशल औरतूं बि शामिल हुयूं, जेके पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथारण लाइ व्हील चेयर ते इन तक़रीब में शरीक थियूं। तक़रीब में मुख़्तलिफ़ मकतबाए फ़िक्र ऐं मुख़्तलिफ़ मज़हबनि ऐं ॿोलियुनि सां वास्तो रखंदड़ औरतुनि शिरकत कई। औरत मार्च हर साल 8 मार्च ते मल्हायो वेंदो आहे ऐं ही आलमी ॾिहाड़ो आहे जंहिंजो मक़सदु औरतुनि जे हक़नि जो तहफ़्फ़ुज़ आहे, जॾहिं त पाकिस्तान में मुख़्तलिफ़ हंधनि ते औरतुनि खे पेश ईंदड़ मसइलनि बाबति आवाज़ उथारियो वेंदो आहे। स्टेज ते मौजूद औरत अॻवाननि मुल्क में ताज़ो पेश आयल वाक़िअनि ॾांहुं ध्यानु छिकायो, जिन में ASP शहरबानो जी दिलेरीअ वारो वाक़िओ बि शामिल हो। शीमा किरमाणी समेत ॿियनि अॻवाननि सॼी दुनिया में मुसलमाननि ख़िलाफ़ थींदड़ ज़ुल्मनि ख़िलाफ़ आवाज़ उथारियो, जॾहिं त औरतुनि जे हक़नि जे हवाले सां तक़रीरूं पिणु कयूं ऐं टेबलूज़ बि पेश कया विया। अॼोके ॾींहुं न रुॻो कराची, सिंध जे ॿियनि शहरनि में पिणु रैलियूं कढियूं वियूं, जॾहिं त स्कूलनि में तक़रीबूं पिणु कोठायूं वयूं।